अस्सलाम वालेकुम दोस्तों। उम्मीद आहे तव्हां सभु ख़ुशि हूंदो। दोस्तों असांजो अॼु जो टॉपिक आहे एडिशन ऑफ फ्रैक्शंस, यानी फ्रैक्शन खे जोड़ कीअं कजे। ॿ या ॿिनि खां वधीक फ्रैक्शन्स अगरि मिली वञनि त उन्हनि खे जोड़ करे उन्हनि जो जवाबी हिकु फ्रैक्शन कीअं कढिजे। ठीकु आहे, सो वधूं था असांजे पंहिंजे वीडियो जी तरफ़। अचो मां ॿ फ्रैक्शन थो खणा, के बि ॿ फ्रैक्शन थो खणा। मिसाल 1/2 प्लस 3/2। ठीकु आहे। फ्रैक्शन्स ॿिनि क़िस्मनि जूं थींदियूं आहिनि। हिकिड़ी हूंदी आहे लाइक फ्रैक्शन, ॿी हूंदी आहे अनलाइक फ्रैक्शन। लाइक फ्रैक्शन यानी जंहिंजा डिनोमिनेटर सेम हुजनि, हिकु जहिड़ा हुजनि, उहे हूंदियूं आहिनि लाइक फ्रैक्शन्स। ऐं जंहिंजा सेम न हुजनि उन्हनि खे चइबो आहे अनलाइक फ्रैक्शन। यानी अगरि त ॿिनि जी जाइ ते मां 4 कयां त उहो हे 2 हुयो, हे 4 हुयो, हे लाइक न हुजनि हा, हे अनलाइक हुजनि हा। सो ॿिन्ही जा अलॻि अलॻि तरीक़ा आहिनि, ॿिन्ही खे एड करण जा अलॻि अलॻि तरीक़ा आहिनि। ठीकु आहे। त पहिरियों असां लाइक फ्रैक्शन्स खे तव्हांखे मां ॿुधायां त लाइक फ्रैक्शन खे कीअं एड कजे ऐं उन्हनि खे जोड़ कजे। लाइक फ्रैक्शन में डिनोमिनेटर सेम हूंदो आहे। अगरि सेम हुजे त उन में को फ़र्क़ु न पवंदो आहे, उहो जवाब में बि साॻियो ई रहंदो। अगरि हिते 2 हे हिते 2 हे त जवाब में बि 2 ई रहंदो। ऐं जेके बि तव्हांखे न्यूमरेटर मिलियल आहिनि, ॿिनि फ्रैक्शन जा 4 हुजनि फ्रैक्शन या 10 हुजनि, सभिनी खे जोड़ करे छॾियो। जेका हिते सिंपल आहे उहो जेको फंक्शन आहे, अगरि एडिशन आहे एड कयो, सब्ट्रैक्शन आहे सब्ट्रैक्ट कयो। ठीकु आहे। हाणे त जोड़ आहे जोड़ कंदासीं, 1 प्लस 3। ठीकु आहे। यानी इहे थी वेंदा असांजा 4/2, जंहिंखे असां टेबल हणंदासीं 1 × 2 2 × 4 त असांजो जवाबु अची वेंदो 2। 2/1 ऐं अपान वारो 1 नेग्लेजिबल हूंदो आहे, इग्नोर कंदा हुनखे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असां जवाबु आयो 2। हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल था खणूं असां। बिल्कुलु ईज़ी टॉपिक आहे, बिल्कुलु ईज़ी टॉपिक आहे। जेकॾहिं मां चवां त 7/5 प्लस 2/5 त हिन जो जवाबु छा थींदो? तव्हांखे ख़बर आहे, हेठि बि 5 ईंदो ऐं हिते प्लस कंदा 7 + 2 घणा थिया? 9। अची वियो जवाबु। हाणे हे पाण में सिंप्लीफाई नथो थिए। जे सिंप्लीफाई थिए हा त कयूं हा। कीअं सिंप्लीफाई? मिसाल हिकिड़ो हिते हुजे हा 1/7 प्लस 13/7 त हे थी वञे हा 7 साॻा हेठि भाॻे मथे थी वञे हा 14। छो त 13 1 14, 1 7 7, 2 7 14, 2/1 ऐं अपान वारो 1 असां लिखंदा न आहियूं। इन करे जवाबु असांजो छा आयो? 2। ठीकु आहे। यानी जेकॾहिं लाइक फ्रैक्शन अंदरि को मसइलो ई न आहे, डिनोमिनेटर हिकिड़ो दफ़ो साॻियो रखी ऐं जेके न्यूमरेटर्स आहिनि उन्हनि खे एड करे छॾियो। हाणे 3 जी था खणूं मिसाल 3/2 1/2 प्लस 7/2। लाइक फ्रैक्शन आहे, साॻियो ई 2 ईंदो। 2 2 2 हेॾे बि 2। इन्हनि टिनी खे हाणे कंदासीं पाण जोड़। 7 1 8, 8 ऐं 3 11। 11/2 असांजो अची वियो जवाबु। उमेदु आहे तव्हांखे लाइक फ्रैक्शन जी एडिशन सम्झ में आई हूंदी। हाणे त असां कयूं अनलाइक फ्रैक्शन। हिन में थोरो तवजो ॾियण जी कोशिशि कजो। मिसाल 1/2 अगरि मां हिनखे जोड़ कयां 4/5 सां त इन जो जवाबु छा थींदो? इन जे जवाब में असांखे थोरो हिकिड़ो कमु करिणो पवंदो आहे। असां छा कंदा आहियूं? असां कंदा आहियूं हमेशह हिन ॿिनि खे मल्टीप्लाई ऐं हिन ॿिनि खे मल्टीप्लाई ऐं हेठियनि ॿिनि खे मल्टीप्लाई। ठीकु आहे। यानी छा थींदो? अगरि हिन 5 ऐं 1 खे मल्टीप्लाई कंदुमि त 1 5 5, पोइ वरी प्लस 2 ऐं 6 खे मल्टीप्लाई कंदुमि त 4 × 8 ऐं हेठियनि ॿिन्ही खे कंदुमि त 5 × 10। ठीकु आहे। हाणे 16 जवाबु थी वियो। हेठि सिर्फ़ु 10 आहिनि ऐं मथे 8 ऐं 5, 8 ऐं 5 घणा थिया? 13। जवाबु अची वियो। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हां छा कंदव? क्रॉस मल्टीप्लिकेशन। पहिरियों ईअं हेठियनि ॿिन्ही खे ॿिए जे डिनोमिनेटर खे पहिरें जे न्यूमरेटर सां, वरी पहिरें जे डिनोमिनेटर खे ॿिए जे न्यूमरेटर सां ऐं हेठियां ॿई पाण में ज़र्ब। ठीकु आहे। अचो वरी ॿियो था कयूं हिकिड़ो।
हाणे हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल थो ॾियां मां तव्हांखे 11/2 प्लस 1/3। ठीकु आहे, मां तव्हांखे छा ॿुधायो त असां हिन खे पहिरियां छा कंदासीं, हिन ॿिनि खे मल्टीप्लाए, वरी हिन ॿिनि खे मल्टीप्लाए, वरी हेठियनि ॿिन्ही खे मल्टीप्लाए। हाणे तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं 3 ऐं 11, हाणे 3 ऐं 11 3 वारो 33 थींदो, 3 वारो 33 थींदो त असां 11 जे बिल्कुलु हेठां हिते लिखंदासीं। ठीकु आहे न। ऐं 1 ॾूं ॾूं 2 ऐं 1 पाण 1 ॾूं ॾूं अपॉन ॿिटकी 6, त ही पाण में छा 33 ऐं 2 35 अपॉन 6, ऐं हे हिन जो जवाबु आहे। उमेदु आहे तव्हां सम्झो था। ठीकु आहे स्टूडेंट्स, हिकिड़ो आख़िरी एग्ज़ाम्पल मां करायां तव्हांखे, पोइ असांजो अॼोको वीडियो ऐं लेक्चर बि ख़तमु थींदो, ऐं मथे वीडियो में असां पढ़ंदासीं त कीअं माइनस कजे। ठीकु आहे, मिसाल हिकिड़ो मां तव्हांखे 3 फ्रैक्शन्स थो ॾियां, 3/2, 1/4 ऐं 2/5। ठीकु आहे, त पोइ पहिरियां तव्हां के बि 2 फ्रैक्शन्स जो जवाबु कढो। मिसाल मां पहिरियों हुन जो जवाबु थो कढां, पोइ उन जवाब सां वरी आख़िरी फ्रैक्शन खे था जोड़ कयूं, त हिन जो जवाबु छा थींदो, हिन ॿिन्ही खे ज़रब, वरी हिन ॿिन्ही खे ज़रब, त 4 × 12। ठीकु आहे, ऐं 1 ॾूं ॾूं 4 ॾूं 8, हिन जो जवाबु आयो 12 ऐं 2 14/8। टेबल लॻी वियो थियो 7/4। ठीकु आहे, 7/4। हाणे हिन खे मिटायां मां, 7/4 हुन 2 फ्रैक्शन जो जोड़ हुयो, हाणे हिन खे मां हिते रखी छॾियां 7/4। हाणे हिन ॿिन्ही जो मां आख़िर में कढंदुमि अगरि जवाबु, त उहो 3 जे फ्रैक्शन जो जोड़ हूंदो। ठीकु आहे, हे ॿई पाण में हेॾे थी विया ज़रब, 7 × 5 = 35, 4 ॾूं 8, 4 × 5 = 20। ठीकु आहे, 35 ऐं 5 = 40, 43/20। हे असांजे 3 फ्रैक्शन्स खे जोड़ करण खां पोइ आंसर आयो। ठीकु आहे, 3 फ्रैक्शन्स खे जोड़ करणु सवलो आहे, के बि 2 पहिरियां जोड़ करे जेको जवाबु अचे उनखे वरी 3 सां कयो। ठीकु आहे, उमेदु आहे तव्हांखे अॼोको वीडियो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं वीडियो पसंदि आयो हुजे त मूंखे सपोर्ट कयो, मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कयो, हिन वीडियो खे लाइक कयो, हिन ते कमेंट कयो ऐं शेयर कयो। ॿिए वीडियो ताईं ख़ुदा हाफ़िज़, GSN।